रखड़ी मूमल मुंहिंजी मां भला छा जाने खूब चटपटियूं चीज़ूं तोखे अॼु ई ॾींदुसि आणे खूब चटपटियूं चीज़ूं तोखे अॼु ई ॾींदुसि आणे आयो लाल सभई चओ झूलेलाल। मुंहिंजा लाल साईं अव्हां जी महिमा अपार आहे। जेको आयो अव्हां जे दर तंहिंजो बेड़ो थिए थो पार। 22 सवाल जो सही जवाब आहे ए। भगवान झूलेलाल सिंधियुनि जे लोहाणा समाज सां तालुक़ रखंदा आहिनि। सवाल 23 भगवान झूलेलाल रखड़ी धारण करण लाइ चयो उन जो अछो धागो ऐं ॻाढ़ो धागो छाजो प्रतीक आहे। ए अछो धागो चांदीअ जो ऐं ॻाढ़ो धागो सोन जो। बी अछो धागो जल जो ऐं ॻाढ़ो धागो जोत जो। सी अछो धागो शांतीअ जो ऐं ॻाढ़ो धागो सुख जो। डी अछो धागो प्रगतिअ जो ऐं ॻाढ़ो धागो वधण जो। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कजो। वरी छा थियो?